अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो शाहीन रेडियो नेटवर्क गड़ियासी ऐं मां आहियां अवां जो मेज़बान शाहीन सिंधी। प्रोग्राम आहे अॼु जो महिमान। अॼु असांजो महिमान आहे रेडियो पाकिस्तान लाड़काणे जो बहितरीनु आवाज़ अनाउंसर ऐं सिंध जो तमामु बहितरीनु शाइर ख़ावर कबूल आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि आहियो? जी जी ठीक ठाक त सही आहे। बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा अणगणे एहसान आहे। अवां जी तमामु घणी महिरबानी जो अवां असांखे टाइम ॾिनो, हुन लाइ अवां जा लख थोरा। तव्हांजी बि महिरबानी असांखे मौक़ो ॾिनो। साईं इहो ॿुधायो त अवां जो जनमु कॾहिं ऐं किथे थियो? मुंहिंजो जनमु साईं 1971 में 1 अप्रैल ते सिविल अस्पताल लाड़काणे में थियो। हा, जॾहिं त मां असुल मुंहिंजो जेको ॻोठु आहे उहो आहे कबूलो तालको नौकरी। अच्छा अच्छा जी जी। अच्छा, अवां जी तालीम जो सिलसिलो किथां शुरू थियो? तालीम जो सिलसिलो बि पंहिंजे ई ॻोठ जे प्राइमरी स्कूल में मां शुरू थियो, जिते मुंहिंजो वालिद साहिबु उस्ताद सजन अली सजन कबूलाई जेको सिंध जो हिकिड़ो बहितरीनु शाइर थी वियो। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हां मुंहिंजा फर्ज़ंद आहियो। उनजो मां फर्ज़ंद आहियां। उते बाबा जेको आहे सो हेडमास्टर हुयो ऐं उन ई स्कूल में मां प्राइमरी जा 5 दर्जा पास कया। अच्छा, प्राइमरी स्कूल जे भला कुझु यादूं तव्हांजे ज़हन में आहिनि, ताज़ी कंदव? बिल्कुलु, पंहिंजो असांजे स्कूल माना मंज़र कीअं हो ॻोठ जो? ॿुधायां सॼो ॿुधायां थो। असांजे स्कूल जो जेको 2 कमरा हूंदा हुया, हिकिड़ो वेरांडो हुयुसि ऐं बिल्कुलु उहो कचो हुयो, कची बिल्डिंग हुई ऐं उन जे ॿाहिरां वरी आगुर जेको हुयो तमामु वॾो हुयो, उन में बबरनि जा वण हूंदा हुआ। हा, तंहिंजे करे क्लास असांजा घणा हुआ ऐं बाबा साईं सां गॾु जेके असांजे ॻोठ जा उस्ताद साईं ताज मोहम्मद जूणे जो, साईं मोहम्मद याकूब कुंबर या साईं धणी बख़्श शाहाणी, साईं शौकत अली शाहाणी ऐं अहिड़े क़िस्म जा तमामु सुठा सुठा उस्ताद असांजे उन स्कूल में हूंदा हुआ। पोइ सरासरी बि असांजे स्कूल जे शागिर्दनि जी तमामु घणी हूंदी हुई। पोइ उते कुझु क्लास जेके हूंदा उहे कमरनि में हूंदा हुआ ऐं कुझु वरी वणनि जे हेठां पढ़ंदा हुआसीं ऐं बेंचूं पियूं हूंदियूं हुयूं ऐं उन्हनि ते वेही असां पढ़ंदा हुआसीं। उस्ताद कुर्सी ते वेहंदो हुयो ऐं ॾाढा शाहीन उहे जेके मंज़र यादि था अचनि। जो उस्ताद उहे असांखे बाक़ाइदे सां हिजे पढ़ाईंदा हुआ ऐं सॼो ॾींहुं पढ़ाईंदा हुआ, महिनत सां पढ़ाईंदा हुआ। तव्हां जंहिं दौर जी ॻाल्हि था कयो, इहो दौर इहो हुयो जॾहिं साम्हूं उस्ताद खे ॾिसंदे शहर में ऐं घिटी चेंज करे बिल्कुलु बिल्कुलु। ऐं इहो उस्ताद जो अदब हुयो शाहीन साईं, इहो उस्ताद जो अदब हुयो जो शागिर्द जॾहिं उस्ताद खे ईंदे ॾिसंदो हो त रस्तो मटे वेंदो हो त मतां उस्ताद कुझु चई विझे। सही सही। जी जी। पोइ तालीम जो सिलसिलो अॻिते केसि ताईं हलियो? हा, पोइ मिडिल जेको आहे 6, 7 ऐं 8 मां गवर्नमेंट मिडिल स्कूल उस्मान कलोड़ में पढ़ियुसि ऐं 9 ऐं 10 गवर्नमेंट हाई स्कूल राधन में पढ़ियुसि। 1984 जो दौर हुयो ऐं उन खां पोइ वरी 1989 में मूं गवर्नमेंट हैदर बख़्श जतोई साइंस कॉलेज ॾोकरी मां इंटर पास कयमि ऐं उन खां पोइ वरी मूंखे अलाह जी महिरबानी सां 1990 में नौकरी मिली वई। मां प्राइमरी उस्ताद थियुसि ऐं उन खां पोइ बि मां तालीम खे न छॾियो। अच्छा। हा, MA कयमि, BA कयमि, BA खां पोइ मूं MA कई उर्दू में, MA उर्दू में कयमि 2nd क्लास में ऐं पोइ वरी BEd करण जो बि जेको आहे सो अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटी में मौक़ो मिलियो, उतां मूं BEd बि 2nd क्लास में कई। अच्छा अच्छा। जी जी। रेडियो ॾे कीअं तव्हांजो लाड़ो थियो? रेडियो शाहीन मां ॾाढो शौक़ु सां नंढे लाइ कोई ॿुधंदो हुयुसि ऐं छाकाणि त बाबा बि रेडियो जे हवाले सां ॾाढो शौक़ीन हूंदो हुयो ऐं तॾहिं ॻोठ में इन दौर में एंटरटेनमेंट न हूंदी, का बि न हूंदी, सिर्फ़ु रेडियो ई हूंदो हुयो ऐं तॾहिं रेडियो हैदराबाद ऐं रेडियो ख़ैरपुर, पहिरियां रेडियो हैदराबाद उन खां पोइ रेडियो ख़ैरपुर तमामु घणे शौक़ सां ॿुधंदो हुयुसि ऐं यकीन कयो उन्हनि ॾींहंनि में मां इहो सोचींदो हुयुसि त मां वॾो थी पढ़ी लिखी ऐं मां रेडियो ते ज़रूरु ईंदुसि ऐं अलाह साईं उहा तव्हांजी ख़्वाहिश पूरी कई। बिल्कुलु, रब खां जेको बंदो घुरंदो उनखे उहो मिलंदो बि ज़रूरु। अच्छा। पोइ रेडियो ते कॾहिं आया? रेडियो ते 1997 में मां हिते आयुसि जॾहिं FM ते रेडियो हलियो। FM 101.4 रेडियो पाकिस्तान लाड़काणे। हा, उन ते तव्हांखे ॿुधंदा हुयासीं, ग़ुलाम अब्बास लाखे खे ॿुधंदा हुआसीं, काफ़ी सुठा सुठा जेके आवाज़ हुया उहे ॿुधंदा हुआसीं
त वरी अञा तव्हां में चाह पैदा थियो त हाणे त शहर में रेडियो जी, स्टेशन थी आहे। हिदायत मंगी अदबी प्रोग्राम मिसालो कंदो हो। ॾाढो बहितरीन हा, माण्हू, बहितरीन। अलाह हुनखे जन्नत नसीब करे। आमीन आमीन। ऐं पोइ उतां मां ॻोठां आयुसि ऐं मां चयमि भला इन में छो त तॾहिं मां जेको आहे सो शाइरो अदब सां वास्तो रखंदड़ हुयुसि। पोइ हिते आगा मोहम्मद अली प्रोड्यूसर हुयो, उन सां डिस्ट्रिक्ट शिकारपुर जो। जी जी जी, उन सां मां अची मुलाक़ात कई। मूं चयो मां साईं मां रेडियो घुमणु आयो आहियां। पोइ मूंखां इंट्रोडक्शन मूंखां वरितई, उन खां पोइ मुंहिंजो इंटरव्यू बि कई प्रोग्राम जे लाइ ऐं मूंखां शाइरी बि पढ़ाई। पोइ उहा शाइरी जेका हुई उहा नशिर थी मुंहिंजे आवाज़ में, मां ॾाढो ख़ुशि थियुसि। पर उन खां पोइ जेको मुंहिंजो इंटरव्यू हुयो उहो जेको आहे सो हेॾे होॾे थी वियो। अच्छा। हा, उन जे करे पोइ मां जॾहिं वरी ॿीहर आयुसि आगा साहिब सां शिकायत कयमि त मुंहिंजो इंटरव्यू छो न हलियो, त मूंखे चई यार हाणे इन ॾंड में असां तोखे रेडियो ते कमु करण जो मौक़ो था ॾियूं। अच्छा। ऐं उन ई प्रोग्राम में अदबी ख़बरनामो जेको हर हफ़्ते मां सही तरतीब ॾेई अची पढ़ंदो हुयुसि। माशाअल्लाह। हाँ, हिन वक़्त ताईं तव्हां केतिरा प्रोग्राम करे चुका आहियो, कहिड़ा कहिड़ा कया अथव? 2007 में मां बाक़ाइदे सां अप्रूव थी ऐं अनाउंसर अप्रूव थियुसि। उन खां पोइ मां हिते तमामु घणा रेडियो ते प्रोग्राम कया, रेडियो पाकिस्तान लाड़काने ते ख़ासि तौर ते अव्हांजी फरमाइश, ऐं उन खां पोइ रेडियो हेल्पलाइन करण जो मूंखे मौक़ो मिलियो। पंहिंजो साईं वसंत अली महर जो मौक़ो ॾिनो ऐं प्रोग्राम बि कंदो आहियां। उन खां एग्रीकल्चर जे हवाले से जी, ऐं शहर नगमो त अञा ताईं मां कयां थो पियो। पर ॿियो हुयो ज़हनी आज़माइश जो प्रोग्राम हूंदो हुयो, उहो बि मूं जेको आहे सो कयो। अच्छा जी जी, हाणे लोचींदड़ लहन हुनजो नालो हो। तव्हांजो अदब सां लॻ लाॻापा घाटा आहिनि। जी जी जी, त अव्हां हिकु सुहिणा दादणी आहियो। जी जी जी, त मां गुज़ारिश कंदुसि त आख़िर में जी जी, को पंहिंजी शाइरी जो इस्म असांखे ॿुधायो। गज़ल यादि थो अचे, हिकिड़ो तरही गज़ल आहे त अॻे हूंदा हुया वेढ़ा, जुदा थियो घर खां घर आहे। वाह। ख़बर नाहे ज़माने खे लॻी कंहिंजी नज़र आहे। वाह। असांखे बि अव्हांखे बि इहा सारी ख़बर आहे। गॾो घोड़ो न थींदो अलबत्ता थींदो खचर आहे। असांखे बि अव्हांखे बि इहा सारी ख़बर आहे। गॾो घोड़ो न थींदो अलबत्ता थींदो खचर आहे। ऐं विसारे कोन सघिबो करबला जो वाक़ियो, लेकिन लॻे थो करबला थी पियो कराची जो शहर आहे। उन्हनि ॾींहंनि में ॿोरियुनि में लाश थींदा हुआ। ऐं वॾो गुस्ताख़ आहे, बेवकूफ़ ऐं बेख़बर आहे। चवे जेको नबी जे लाइ मूं जहिड़ो बशर आहे। ऐं ख़बर नाहे त मुस्तक़बिल में छा थींदो, मगर ख़ावर अॼोके दौर में थी पियो कमीणो मोतबर आहे। वाह 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 वाह। साईं तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अव्हां शाहीन रेडियो नेटवर्क खे टाइम ॾिनो। शाहीन साईं, मां तव्हांजे ई नाले सां मनसूब शाहीन रेडियो क्लब ॿेड़ी यासीन रेडियो लिसनर्स क्लब चइजे खणी, या रेडियो नेटवर्क चइजे, उनजो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जो मूंखां ई मुख़्तसिर ऐं जामे महिरबानी साईं। जी लिसनर्स, इहो असांजे रेडियो पाकिस्तान लाड़काने जो बहितरीनु आवाज़ ऐं बहितरीनु सिंध जो शाइर ख़ावर क़बूल आई, जंहिंसां असां ॻाल्हि ॿोल कईसीं, अव्हांखे साईं जो प्रोफाइल ॿुधायोसीं। इन ते ई प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। वरी कंहिं नई वीडियो सां ऐं मालूमाती वीडियो सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान शाहीन सिंधीअ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह सोने जी हवाले।